नाज़रीन, ख़बर जो सिलसिलो जारी है। इस्लामाबाद का ख़बर ॾींदासूं त ईंदड़ 24 कलाकनि दौरान मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो इम्कान है। मौसमात खाते मूजिब ख़मीस जे ॾींहुं मुज़फ़्फ़राबाद समेत कश्मीर, लाहौरपिंडी, झेलम, चकवाल, नारावाल, सियालकोट, गुजरात, गुजरावाला, हफ्साबाद, मानसेरा, एबटाबाद, हरीपुर, मीरपुर ख़ास, सांगड़, उमरकोट, कराची में कंहिं हंधि बरसात जो इम्कान आहे। जहिड़े त लाहौर, डेर, सवात, नौशेरा, सवाबी, चारसदा, पिशावर, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, ठठो, बदीन, दादू जे ज़िलनि ऐं इस्लामाबाद में कुझु हंधनि ते तेज़ हवाउनि ऐं खींवण सां गॾु बरसात जो इम्कान आहे। मुल्क जे ॿियनि इलाइक़नि में मौसम गरम ऐं ख़ुश्क रहंदो। गुज़िरियल ॾींहुं मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौसम गरम ऐं विचोलो हुयो, पर लाहौरपिंडी, गुजरावाला, सखर, शहीद बेनज़ीराबाद, ठठो, मीरपुर ख़ास, हैदराबाद, इस्लामाबाद, कराची जे ज़िलनि ऐं कश्मीर में कुझु हंधनि ते खींवण सां गॾु बरसात पई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।